अहम ख़बर अव्हांखे ॾियूं त PPMPA शर्जील इनाम मेमण चयो आहे त बिलावल अवाम खे इमरानी सरकार जे अज़ाब खां बचाइण निकितो आहे। शाह महमूद कुरैशी किराए जो पीर आहे। अव्हांखे आगाह कयूं पिया। PPMPA शर्जील इनाम मेमण चयो आहे त बिलावल अवाम खे इमरानी सरकार जे अज़ाब खां बचाइण लाइ निकितो आहे। शाह महमूद कुरैशी किराए जो पीर आहे। समाजी राब्तनि वारी वेबसाइट ते जारी कयल बयान में PPMPA शर्जील इनाम मेमण जो चवणु हो त अली ज़ैदी पाण खे ई ख़बर नाहे त हू केरु आहे। हुन चयो त सिंध में मदारनि जो टोलो डिगडगी ते नची रहियो आहे। संदसि चवणु हो त PTI जो ही तमाशो हाणे बंदि थियण वारो आहे। टंडो मोहम्मद ख़ान टंडो ॼामे टंडो अलहया जे अवाम मश्किरनि खे भॼाए कढियो आहे। PP अॻवान चयो त इमरान ख़ान पाण बि भॼण लाइ जहाज़ ॻोल्हे रहियो आहे। अव्हांखे आगाह कयूं पिया। समाजी राब्तनि वारी वेबसाइट ते जारी कयल बयान में PPMPA शर्जील इनाम मेमण जो चवणु हो त अली ज़ैदी पाण खे ई ख़बर नाहे त हू केरु आहे। हुन चयो त सिंध में मदारनि जो टोलो डिगडगीअ ते नची रहियो आहे। संदसि चवणु हो त PTI जो ही तमाशो हाणे बंदि थियण वारो आहे। टंडो मोहम्मद ख़ान टंडो ॼाम ऐं टंड अलहया जे अवाम मश्किरनि खे भॼाए कढियो आहे। PP अॻवान जो चवणु हो त इमरान ख़ान पाण बि भॼण लाइ जहाज़ ॻोल्हे रहियो आहे। अव्हांखे अहम ख़बर ॾियूं पिया। PPMPA शर्जील इनाम मेमण चयो आहे त बिलावल अवाम खे इमरानी सरकार जे अज़ाब खां कढण लाइ निकितो आहे। शाह महमूद कुरैशी किराए जो पीर आहे। इहो चवणु आहे PPMPA शर्जील इनाम मेमण जो। समाजी राब्तनि वारी वेबसाइट ते जारी कयल बयान में PPMPA शर्जील इनाम मेमण जो चवणु हो त अली ज़ैदीअ खे पंहिंजी ख़बर नाहे त हू केरु आहे। हुन चयो त सिंध में मदारनि जो टोलो डिगडगीअ ते नची रहियो आहे। संदसि चवणु हो त PTI जो ही तमाशो हाणे बंदि थियण वारो आहे। टंडो मोहम्मद ख़ान टंडो ॼाम ऐं टंडो अलहया जे अवाम मश्किरनि खे भॼाए कढियो आहे।